नवाज़ न्यूज़ में भली कार आया संजा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। हुकूमती पाबंदी मढ़ियल TLP विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। एहतजाज कंदड़ इस्लामाबाद ॾांहुं मार्च न कंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त कल्ह TLP ऐं हुकूमत विच में ॻाल्हियुनि में मामला काफ़ी हद ताईं तइ थी चुका आहिनि। TLP जे गिरफ़्तार माण्हुनि खे छॾियो वेंदो ऐं माज़ी में कयल मुआहिदे तहत फ्रांसीसी सफ़ारतकार खे बेदख़ल करण जो मामलो क़ौमी असेंबली में पेश कयो वेंदो। मज़हबी माण्हुनि सां टकराव में न अचणु घुरिजे। अमन अमान खे बहितर करणु घुरिजे। क्रिकेट जी दुनिया जो सभ खां वॾो मुक़ाबिलो अॼु दुबई में थींदो। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तानी शाहीन भारतीय रांदीगरनि खे शिकस्त ॾियण लाइ अॼु मैदान में लहंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान पाकिस्तान जे खटण लाइ पुरउमीद। क्रिकेट सां चाह रखंदड़नि खे मैच जो इंतज़ारु। क़ौमी टीम जा मदाह पाकिस्तानी टीम जी कामयाबी लाइ पुरज़म। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध सरकार तरफ़ां वॾियूं स्क्रीन्स लॻायूं वयूं। क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त असांखे रिलैक्स रहणो आहे, दबाव न वठणो, पाण ते एतमाद आहे, 100 रांदि पेश कंदासीं। हर टीम जी पंहिंजी कुवत हूंदी आहे ऐं असांजी बॉलिंग सदाईं सुठी रही आहे। असांजा बॉलर सुठा ऐं तजुर्बेकार आहिनि। भारतीय टीम जे कप्तान विराट कोहली जो चवणु आहे त T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान समेत हर टीम ख़िलाफ़ असांजी तयारी मुकमल आहे। पाक फ़ौज तरफ़ां गॾियल क़ौमुनि जे 76वीं सालगिरह ते नए ख़्वाहिशुनि जो इज़हार। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो चवणु आहे त आलमी अमन खे हथी वठाइण लाइ असां जूं क़ुर्बानियूं दुनिया जे साम्हूं आहिनि। पाक फ़ौज अमन लाइ ख़िदमतुनि में अॻिभराए रही आहे। असांजे जवाननि हर आज़माइश जी घड़ी में क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मुल्क में कोरोना वायरस के वधीक 11 मरीज़ फौज। 24 कलाकनि दौरान 591 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह हिकु ॾाई 1500 रही। बाहुखोसो ऐं बरपासन वारनि इलाइक़नि में ओड़ी वबा ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु नींगर फोती वियो। ॻोठ राजा खंड जकराणी वासी मासूम नींगर अलिरज़ा अमरीटो उरड़ी विघे फोती वियो। साॻे ॻोठ में 4 महीननि दौरान उरड़ी विघे फोती वारनि जो अंग पंज थी वियो। कोडिजी जे ॻोठ कोटलो जा रहवासी बजणा पुरस्कार नमूने गुम। अगवा जो शक नियाज़ हुसैन ऐं मोहम्मद मिनहल कांदरो घोटकी में शादी जी तकरीब में शिरकत लाइ वञी रहिया हुआ त रस्ते मां पुरस्कार नमूने गुम थी विया। कोयटा जे इलाइक़े अलमदार रोड ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल जी सुञाणप सोहराब हज़ारतुर थी। This headline news is brought to you by